इक़्तिसादी राब्ता कमेटी 49 दवाउनि जे क़ीमतुनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर सहाक डार जी सदारत हेठि इक़्तिसादी राब्ता कमेटीअ जो इजलास। हैदराबाद सखर मोटरवे लाइ 9.5 अरब जे रियासती गारंटीअ जी मंज़ूरी। न्यू ग्वादर ते एयरपोर्ट लाइ 83 करोड़ 91 लख जी ग्रांट मंज़ूर। इजलास में इस्टेब्लिशमेंट डिवीज़न लाइ 12 करोड़ 14 लख रुपयनि जी मंज़ूरी। सुद समाज जी वज़ारत लाइ 70 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी। नाणे वारे वज़ीर पेंशन जा मसला हल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इंसानी हक़नि वारी वज़ारत लाइ 11 करोड़ 65 लख जी मंज़ूरी। जाम शोर में बिजली मनसूबे लाइ 9 अरब 14 करोड़ ॾियण जी मंज़ूरी। ओझू लीक इंक्वायरी कमीशन के खिलाफ आईनी दरख्वास्त ते ॿुधणी अॼु थी रही है। चीफ जस्टिस उमरता बंदियाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। जस्टिस एजाजुल अहसन, जस्टिस मुनीब अख्तर और जस्टिस हसन अजहर रिज़वी बेंच जो हिस्सो रहंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नए माली साल 2023-24 जी बजट बाबत इजलास। शहबाज शरीफ़ बजट में अवाम ऐं विचोले तबके खे रिलीफ ॾियण जी हिदायत करे छॾी। आबादगारनि खे ज़रई भाणे ते सब्सिडी ॾियण जो बि फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण त माशी मसइलनि जे बावजूदि अवाम खे रिलीफ ॾियण लाइ ख़ुसूसी क़दम खयां पिया वञनि। नौजवाननि खे तालीम ऐं कारोबार लाइ आसान शर्तुनि ते कर्ज़ ॾिनो वेंदो। तहरीक इंसाफ 2 या 3 हिस्सनि में विरहाइजी सघे थी जेकॾहिं पीटीआई चेयरमैन नाअहल थी वियो। पार्टी शाह महमूद कुरैशी हलाईंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त पीटीआई जो हिकु हिसो पीपी में वेंदो छो त उन्हनि वटि गुंजाइश आहे। ॿियो हिसो जहांगीर तरीन वटि हूंदो ऐं टियों हिसो पीटीआई में ई रहंदो। पंजाब में पीटीआई ऐं नून लीग में मुक़ाबिलो हो पर 9 मई बाद हालतूं तब्दील आहिनि। वज़ीर आज़म के हलंदड़ महीने IMF सां मुआहिदो थियण जी उम्मीद। शहबाज शरीफ़ जी पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम लाइ इत्तेहादी जमातुनि सां मुशावरत। संदसि चवणु आहे त 13 पार्टियुनि पंहिंजे सियासत खे दाव ते लॻाए रियासत खे बचायो। अॻूणी हुकूमत मईशत तबाह ऐं मौजूदा हुकूमत बहाल कई। नए माली साल जी बजट जो मर्कज़ तरक़ी, अवामी भलाई ऐं कारोबार दोस्त पॉलिसियूं हूंदियूं। PSDP जो काथो 700 मां वधाए 950 अरब रुपया कयो पियो वञे। रोलड़े जो शिकार नेशनल फ्लड रिस्पांस प्रोग्राम शुरू कयो पियो वञे। IMF जा समूरा शर्त पूरा करे चुका आहियूं। ईंदड़ ॾींहनि में सुठी ख़बर मिलंदी। बगदाद में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी शेख अब्दुल कादिर जीलानी जी मज़ार ते हाज़िरी। शेख अब्दुल कादिर जीलानी जी दरगाह जे सज्जादा नशीन शेख ख़ालिद अब्दुल कादिर अल मंसूर बिलावल भुट्टो ज़रदारी जी आजिया कई। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हाज़िरीअ लाइ शेख अब्दुल कादिर जीलानी जी मज़ार जी नई ॾियारीअ खे ख़ासि तौर ते खोलियो वियो। परॾेही वज़ीर शेख अब्दुल कादिर जीलानी जी मज़ार ते फातह ख़्वानी करे चादर चाढ़ी। पीपल्स पार्टी औरतुनि जा मसला हल करण लाइ पुर उम्मीद। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां पीपल्स पार्टी जे औरत अॻवाननि जी मुलाक़ात। आसिफ अली ज़रदारी जो चवणु हुयो त मुलाक़ात करण लाइ आयल भेनरुनि ऐं धीअरुनि खे भलीकार चए थो। 2018 जी भेट में अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं हालतूं बहितर आहिनि।
कोयटा में हथियारबंदनि जी फायरिंग, सुप्रीम कोर्ट जो वकील मारिजी वियो। मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल। एयरपोर्ट रोड ते हथियारबंदनि फायरिंग करे वकील रज़ाक शर खे क़त्ल करे छॾियो। पाकिस्तान ऐं इराक में सिफ़ारती ऐं सरकारी पासपोर्ट रखंदड़ अख़्तियारनि लाइ वीज़ा जो शर्त ख़तम। पाक इराक लाॻापनि खे वधीक सघारो बणाइण ते इतफ़ाक़। पाकिस्तान ऐं इराक विच में ॿिनि मुफ़ाहमती याददाश्तनि ते सहियूं। पधिराईअ मूजिबि पाकिस्तान ऐं इराक विच में सक़ाफ़ती सहकार वधाइण वारे मुआहिदे ऐं सिफ़ारती ऐं सरकारी पासपोर्ट रखंदड़ अख़्तियारनि लाइ वीज़ानि जे ख़ात्मे वारी पॉलिसी ते सहियूं कयूं वयूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इराक जो दौरो करे घणी ख़ुशी महसूस थी रही आहे। उमेद आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल सहकार ते वधीक हथी मिलंदी। पीपल्स पार्टी पारां बैरिस्टर मुर्तज़ा वहाब कराची जो मेयर ऐं सलमान अब्दुल्ला मुराद डिप्टी मेयर उम्मीदवार नामज़द। हैदराबाद जे मेयर लाइ काशिफ शोरो, सगीर कुरैशी डिप्टी मेयर सखर लाइ अरसलान शेख ऐं लाड़काने लाइ अनवर लोहर मेयर जो उम्मीदवार नामज़द। अब्दुल रऊफ़ गोरी खे मीरपुर ख़ासि ऐं रशीद भट्टी खे शहीद बेनज़ीराबाद जो मेयर लाइ उम्मीदवार नामज़द कयो वियो। पीपल्स पार्टी मेयर, डिप्टी मेयर, ज़िले काउंसिल चेयरमैन समेत मकानी इदारनि जे उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान करे छॾियो। निसार अहमद खोड़े चयो आहे त सिंध सरकार मकानी चूंडनि जो मरहलो मुकमल करे चुकी आहे। सिंध में 1600 यूनियन काउंसिल्स ऐं कमेटियूं आहिनि। सिंध में अहिड़ो को बि ज़िलो नाहे जितां पीपल्स पार्टी हारायो हुजे। पीपल्स पार्टी पारां बेनज़ीराबाद ज़िले काउंसिल जे चेयरमैन लाइ अली अकबर जमाली खे उम्मीदवार नामज़द कयो वियो। मीर अनवर टालपुर, मीरपुर ख़ासि सुहेल शोरो, जाम शोरो, मखदूम अमजद अहमद मटियारी, अली असगर हाले पुटो बदीन, दानिश मलकानी सजावल ज़िले काउंसिल जे चेयरमैन लाइ उम्मीदवार नामज़द। अब्दुल हमीद पंवर ठट्टो, सैयद कुमेल हैदर शाह सखर, गुल मोहम्मद जखरानी, कशमोर कमरुद्दीन, गोपांग कंबर, शेदात कोट, जुल्फ़िकार कमारियो, शिकारपुर ताहिर खोसो, जैकबाद ज़िले काउंसिल जे चेयरमैन लाइ उम्मीदवार नामज़द। लाड़कानो ज़िले काउंसिल लाइ एजाज अहमद लगारी, घोटकीअ लाइ बंगल खान महर, नौशरो फेरोज़ लाइ सुहेल अहमद अब्बासी, सांगड़ लाइ अली हसन हंगोरचो, थरपारकर ज़िले काउंसिल जे चेयरमैन लाइ ग़ुलाम हैदर समेजो खे नामज़द कयो वियो। खैरपुर लाइ शिराज शौकत राजपर, मीर पप्पू टालपुर टंडो अलहयार, सैयद मोहम्मद शाह दादू ज़िले काउंसिल जे चेयरमैन लाइ उम्मीदवार नामज़द। नवां जतोई में जरवार बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो, हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। गोलियूं लॻण सबबि ज़ाकिर अली जरवार मारिजी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी। इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल। हैदराबाद जे ॻोठ हुसैन खान ठोड़ो में औरत दिव्या भील ज़हरीली दवा पी ख़ुदकशी करे छॾी। पुलिस जो चवणु आहे त वारसनि औरत जो लाश पोस्टमार्टम कराइण खां बग़ैर अबाणे ॻोठ टंडो अलयार खणी विया। वारसनि मूजिबि पोस्टमार्टम न कराईंदासीं। औरत आपघात कयो आहे। ओबावड़े में हथियारबंदनि हथां क़त्ल थियल ॿिनि मुग़वियुनि जो केस सरकार जे फ़रियाद ते दाख़िल। राउंती थाणे ते 16 सुञातल ऐं 4 अणसुञातल जाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। सनू शर, अताउल्ला मशोरी, नज़ीर शर, शाहन असगर शर, नथू शर ऐं याकूब जाबदार तौरु नामज़द। कचे में ॾोहारनि हथां ॿिनि मुग़वियुनि यासीन ऐं इकराम क़त्ल थिया हुआ। तारुशा जे दरबेलो माइनर में बुॾी फोत थी वियल नीगर दादलो लाशारी जो लाश 11 कलाकनि खां पोइ हथ। गुज़र राति मुल्तान वासी अंबनि जे बाग़ ते पोरियो कंदड़ शाहिद लाशारी जो पुटु शाख में किरी ॿुॾी वियो हो, जेको राति ऊंधाई सबबि हथ अची न सघियो।
हैदराबाद में पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबिलो, हिक ॼणे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवण त गिरफ़्तार थियल जाबदार जी सुञाणप अब्दुल सत्तार चांग जे नाले सां कई वई। बी सेक्शन पुलिस नाईचाणी ॻोठ में क़ाइम शराब जे भट्ठे ते छापो हणी औरत समेत 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं पंजाब जी मज़ारी ॻोठ थाणे जी हद में ड्राइवर क़त्ल ऐं क्लीनर अगवा थियण वारो मामलो। मज़ाहमत ते क़त्ल थियल हिशमतुल्लाह समेजो जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। मक़तूल ड्राइवर हिशमतुल्लाह समेजो जे वारसनि पारां सिंध पंजाब रोड ते धरणो। वारसनि जो चवणु आहे त बदअमनी चोट चढ़ी वई आहे। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे।